दोस्तों अॼु पाण ठाहींदासूं खुंभियुनि जा कोफ्ता। छा ठाहींदासूं? खुंभियुनि जा कोफ्ता। अच्छा, हिनखे खुंभियुनि जे कोफ्तनि खे ढाटकी ज़बान में खुंभियुनि जा पाटिया चयो वञे थो। जेको खुंभी जेका आहे जेका तव्हां साफ़ करे रखी आहे उन खुंभी खे विचां अहिड़े तरीक़े सां हीअं कट ॾियो। हा, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां तव्हां खुंभी खे विचां अहिड़े तरीक़े सां कटे उन खुंभी जे जेको मथी हिसे में जो खुंभी जो अटो थींदो आहे न, इन खुंभी जे अटे खे कढी करे साफ़ कंहिं बर्तन में जो उनखे अहिड़े तरीक़े सां अटो हुनजो कढो। ॿिन्ही पासनि खां खुंभी जो जेको अटो जेको थींदो आहे इन खुंभी जे अटे खे तव्हां अहिड़े तरीक़े सां साफ़ अहिड़े बर्तन में उनखे कढी रखो। दोस्तों हीउ जेको पाण खुंभियुनि जो अटो जेको कढी रखियो आहे, खुंभियुनि जे अटे में तव्हांखे बेसण तव्हांखे मिक्स करिणो आहे। बेसण जो अटो आहे। बेसण जो अटो तव्हांखे उन हिसाब सां मिक्स करिणो आहे जो खुंभियुनि जो अटो जेको हूंदो आहे उहो आलो हूंदो आहे। ऐं बेसण जो अटो ओतिरी मक़दार में इनखे मिक्स करो जो हू बिल्कुलु ईअं जीअं पाण अटो ॻोहींदा आहियूं ओड़े तरीक़े सां हुनजी ॻोहिजी वञे। उनखां पोइ हीउ पाण जेको मसालो हिन में ऐड कंदासीं त मसालो हिन में हीउ जीरो आहे, हैड आहे, ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं लूणु आहे। ऐं नाज़रीन इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त लूणु तव्हांखे इन में थोरो मिक्स करिणो आहे। उनजो सबबु इहो आहे जो हीउ जो खुंभियुनि जो जेको अटो हूंदो आहे, खुंभियुनि जो पंहिंजो टेस्ट जेको हूंदो आहे उहो थोरो लूणियाठो हूंदो आहे। उन हिसाब सां तव्हांखे लूणु हिन में थोरो मिक्स करिणो आहे। हीउ सॼो जेको पाण जेको मसालो आहे हिन जे अंदरि तव्हांखे हीउ मिक्स करे उनखां पोइ हीउ तव्हांखे हथ सां हिनखे ऐड करिणो आहे। हिनखे मिक्स तव्हांखे हथ सां करिणो आहे। साथियो, हीउ जेको खुंभियुनि जे अटे में पाण ऐड कयोसीं बेसण ऐं जेको मसालो, उनखां पोइ हिन खुंभियुनि जे अटे जो जेको हीउ जेको मिक्स थियल अटो आहे इन जो तव्हांखे अहिड़े तरीक़े सां हीअ टिकलियूं ठाहिणियूं आहिनि। हीअं तरीक़े सां हथ जे तिरनि सां हुनखे हीअं करे अहिड़े तरीक़े सां हुनजो तव्हांखे नंढड़ियूं नंढड़ियूं हीअ अहिड़े तरीक़े सां तव्हांखे टिकियूं ठाहिणियूं आहिनि। दोस्तों टिकियूं ठाहिण खां पोइ उन जेके खुंभियुनि जेके पाण टिकियूं ठाहियूं उनखे अहिड़े तरीक़े सां हीअ नाज़ुक हूंदियूं आहिनि ॾाढो, हिनखे केयरफुली तमामु हिनखे केयरफुली हिनखे जेको गरम घी आहे उनजे अंदरि हिनखे रखो ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां उनखे दोस्तों खुंभियुनि जा कोफ्ता रेडी आहिनि। तमामु हिन में ख़ुशबू तमामु बहितरीनु अची रही आहे। हीअ पाण चटणी रखी आहे ऐं गॾो गॾु केचप रखियो आहे। हाणे पाण टेस्ट करे ॾिसंदासीं त खुंभियुनि जा कोफ्ता कीअं ठहिया आहिनि। वाह, तमामु बहितरीनु ख़ुशबू अची रही आहे। वाह, ज़बरदस्त दोस्तों, तमामु डिलिशियस, तमामु लज़ीज़ थिया आहिनि खुंभियुनि जा कोफ्ता। मूंखे पाण खे एतिरी उमेद कोन हुई त एतिरा ज़बरदस्त टेस्टी कोफ्ता ठहंदा। वाह दोस्तों, साथियो, खुंभियूं तमामु घणियूं थर में थियूं आहिनि। खुंभियूं वठी वञो ऐं मूं तव्हांखे खुंभियुनि जे कोफ्तनि जी रेसिपी ॿुधाई आहे। अहिड़े तरीक़े सां खुंभियुनि जा कोफ्ता ठाहियो, पाण बि खाओ, पंहिंजे घर वारनि खे खारायो, मूं जहिड़नि ग़रीब दोस्तनि खे बि घुरायो, उन्हनि खे बि खारायो।